हालाणी में मुहर्रमुल हराम शुरू थींदे ई सॼे मुल्क जीअं हालाणी में या हुसैन जूं सदाऊं बुलंद। शहर जे भरपासे वारनि इलाइक़नि में अलम पाक सिंगारण सां गॾु शहर जे समूरनि मुख्य रस्तनि ऐं चौकनि ते थधे पाणी ऐं शरबत जी सबीलनि जूं कैंपूं क़ाइमु कयूं वयूं। इन सिलसिले में हिज़्बुल्लाह मेमर सिद्दीक़ मल्हा बख़्श अली सैतो ऐं ॿियनि चयो त हर मोमिन पंहिंजी गुंजाइश मुताबिक़ अलम पाक ते ख़र्च कंदो आहे। अॻु में 40 खां 50 हज़ार ताईं ख़र्च थींदो हो। हाणे महांगाई सबबि हिन वक़्तु अलम पाक सिंगारण ते 60 खां 80 हज़ार रुपया अचनि था। हिन वक़्तु हर मोमिन अलम पाक सेजन झूला पाक सिंगारण में रुधल आहिनि। जीअं मुहर्रमुल हराम जा 10 ॾींहं समूरे शहर जे चौकनि ते सबीलनि जा स्टॉल लॻाया वेंदा आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी इमाम बारगाहनि में करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ अज़ादारी जो सिलसिलो जारी ऐं नंगर न्याज़ विरहायो वेंदो आहे।